कबीर ऐं लतीफ़ अखर मिड़े हिकिड़ो। अॼु पाण कबीर साहिब जो ॿियो हिकिड़ो दोहो था पढ़ूं। उनमें इनखे पाण हमद चऊं, साराह चऊं। हीउ कीअं जेको आहे सो ही पंहिंजे ख़ुदा जी तारीफ़ थो करे, वाखाण थो करे। कीअं पाण वटि बि घणे भाई ईअं थींदो आहे, जॾहिं कलाम ॻाईंदा आहिनि त पहिरीं हमद शुरू कबी आहे, उन खां पोइ वरी ॿियो सिलसिलो शुरू कबो आहे। त हीउ ॼण तुंहिंजो हमदिया क़िस्म जो हिकिड़ो दोहो आहे कबीर साहिब जो। कबीर साहिब फरमाए थो त साहिब मेरा एक है, साहिब मेरा एक है, दूजा कहाँ समाए। मुंहिंजो जेको महबूब आहे, मुंहिंजो जेको पीरी आहे, मुंहिंजो जेको साहिब आहे, ख़ुदा खे, भॻवान खे आहे त तसवर। पोइ मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में मुख़्तलिफ़ जेको आहे सो माण्हुनि वटि, मुख़्तलिफ़ क़ौमुनि वटि, मज़हबनि वटि पंहिंजा पंहिंजा हिकिड़ा तसवर आहिनि ऐं उनजो पंहिंजूं पंहिंजूं मानाऊं आहिनि उन्हनि जूं। त कबीर साहिब जेको आहे सो ॼण ख़ुदा खे, पंहिंजे महबूब खे साहिब थो सॾे। ऐं उहो साहिब किथे आहे, उहो अञा ताईं माण्हू ॻोल्हीनि पिया, माण्हुनि खां लभे कोन थो। हिननि जेको ॾसु ॾिनो आहे उहो ॾाढो सवलो ॾसु आहे। उहो जेकॾहिं असीं सम्झी वठूं त हर भरू असांजी ओझड़ में ओझिजो ई कोन। कबीर साहिब फरमाए थो त साहिब, साहिब मेरा एक है, साहिब मेरा एक है, दूजा कहाँ समा है। दूजा साहिब जो कहूं, जेकॾहिं चवां त ॿियो बि को मुंहिंजो साहिब आहे, मुंहिंजो साहिब त हिकिड़ो आहे। जेकॾहिं आउं चवां त ॿियो बि को मुंहिंजो साहिब आहे त साहिब खड़ा रुसा आहे, त पोइ साहिब मुंहिंजो कावड़िजी पवंदो, उहो मूंखां रुसी वेंदो। हलियो ऐं कीअं चाहींदुसि त मुंहिंजो साहिब जेको आहे, मुंहिंजो महबूब जेको आहे, मुंहिंजो पीरी जेको आहे, मुंहिंजो जेको आहे महबूब जेको आहे, उहो मूंखां रुसी वञे। मगर मुंहिंजो मालिक हिकिड़ो आहे, त पोइ ॿिए खे कीअं मञां, कीअं चवां पर जे कंहिं ॿिए खे क़बूल करियां त धणी त कावड़िजी पवंदो। हाणे इहो सिंधी में तव्हां हिनजो जेको तर्जुमो हिनजो जेको आहे उहो ॿुधो। उहो सिंधी में कबीर साहिब फरमाए थो ॾका ॾरां ते, ऐं उनजे करे आउं ॾकां थो ऐं ॾरां थो, डिॼां थो। उनजे करे हिकिड़ो एहतियात आहे। ॾका ॾरां ते जीअं रिसारो सुपिरी, रिसारो माना कावड़ी, इहो कच्छी ॿोली जो लफ़्ज़ आहे। कच्छी ॿोली बि सिंधी आहे, हुनजो लहजो आहे कच्छी लहजो। ॾका ॾरां ते जीअं रिसारो सुपिरी, जीअं आहे सो आहे। हिकिड़ी ॻाल्हि कि आहे सो आहे, ॿियो ॻोल्हियां कीअं न कीअं, ॿिए जी ॻाल्हि ई कोन थो करियां, छो त उहो हिकिड़ो आहे। जीअं पाण वटि ॿिनि तरारनि जाइ कान्हे हिकु मियाण में, त तीअं फरमाए थो त वहदहू ला शरीक लहू, वहदहू ला शरीक लहू, इहो विहाइज वी। वी चइबो आहे वखर खे चइबो आहे, माना आउं ॿियो को वखर आहे ई कोन, ॿियो को वखर मूंखे ख़रीद ई कोन्हे करिणो। वखर सो विहाउ जो पए पुराणो न थिए, वेचींदे विलात में ज़रो न थिए, राह साका हड़ हलाए आॻह जंहिंजे उबां। वहदहू ला शरीक लहू, वहदहू आहे उनजो को शरीक कोन्हे कोन, उनजो को मट, उनजो सानी कोन्हे को। ई विहाइज वी, खटीअ जे हाराई हंध तुंहिंजो ही, खटी जे हाराई हंध तुंहिंजो ही, पाणा चवंदे पी भरे जाम जन्नत मां। जेकर तूं इन ॻाल्हि ते अमल कयो, जे तो हिकु क़िबलो कयो, जे तो हिकु ख़ुदा कयो, जेकॾहिं हिकिड़ो जेकॾहिं तो ख़्यालु जेकॾहिं तो कयो, त पोइ त जेको आहे तोखे जेको आहे सो इहो बिशारत बि ॾींदा, तोखे चवंदा त बाबा पाणा चवंदा, तोखे घुरणो ई कोन पवंदो। तूं घुरिजे मूंखे जेको आहे पाणी पीआरियो, या मूंखे जेको आहे सो का सुठी शइ ॾियो या पीआरियो, छो तव्हां जी तवार मुतां करे मङणा धिके कंदई धार माणक ॾेई मुठ में। हाणे इहो दोहो बि जेको आहे सो पूरो थियो। ऐं इहो हिकिड़ो मुसलसिल हिकिड़ो शऊर जो हिकिड़ो सफ़र आहे, जेको
ऐं आउं सम्झां थो त अलाए हज़ारनि सालनि खां वठी अलाए लखनि किरोड़नि सालनि खां वठी इहो अचे पियो जेको असां वटि हींअर पहुतो आहे जेको आहे सो मज़हब थी घटिजी ऐं असां वटि अची पहुतो आहे। पोइ असां उनखे संभाले सघिया आहियूं न संभाले सघिया आहियूं उहो हाणे असांजो मसाइलो आहे। बाक़ी हिननि माण्हुनि असांखे ॻाल्हि ॾाढी सवली करे ॾिनी आहे।